आयोलाल सभई जो नमोश भाई पहले ही चई छॾियो कि खिलण जो भी कार्यक्रम अथव। छो जो अॼुकल्ह माण्हू खिलण जा भी पैसा था ॾियनि कि मूंखे खिलायो। खिल भुलिजी विया आहिनि माण्हू। जिंदगीअ में टेंशन हेॾा अची विया आहिनि। इहे हास्य कवि न हुजनि त असांखे खिलाईंदो केरु? पुछो वियो कि छा आहे जिंदगी? त जवाब आयो, पढ़ो त किताब आहे जिंदगी, ॿुधो त ज्ञान आहे जिंदगी, ॾिसो त ख्वाब आहे जिंदगी। मां त चवंदो आहियां यारो खिलंदा रहो त आसान आहे जिंदगी, आसान आहे जिंदगी, आसान। अॼु जो इहो कार्यक्रम बेबस ऐं पागल प्रेमी ॿिनि साहित्यकारनि जी यादि में रखियो वियो आहे, जंहिंजे लाइ तव्हांजे विच में इंदौर जे साहित्यकारनि कवियुनि सां गॾोगॾु भोपाल जा कवि भाउ बल्लू चौथाणी जी बि वेठा आहिनि। मां सभ खां पहले भारतीय सिंधु सभा जे प्रदेश उपाध्यक्ष भाउ रवि भाटिया जी सां वेनती कंदुसि अचनि ऐं भाउ बल्लू चौथाणी जो स्वागत सम्मान कनि। भाउ रवि जी भाटिया। सरिता मंगवानी सां वेनती कंदुसि अचनि ऐं रश्मि रामाणी जी जो स्वागत माल्यार्पण सां कंदा। भाई स्वागत करण वारा कंचन बालवाणी जो स्वागत माल्यार्पण सां। नरेश चेलानी ऐं योगेश ॿिन्हिनि सां वेंदी आहे भाई गॾु अचनि। योगेश वाधवानी जी भाई कवि कहानी आहिनि, नाटक बार मां भुलिजी थो वञा। सभु इन्हनि भार मूंखे इहो अॼु ॾेई छॾियो आहे कि अॼु जो कवि सम्मेलन जो बि संचालन तव्हां कयो। तव्हां सभिनी जी महिरबानी। कवि सम्मेलन शुरू करण खां पहले मां आवाज़ थो ॾियां अॼु जे हिन साहित्यिक कार्यक्रम ॿिनि जेके साहित्यकारनि जी यादि में आहे उन्हनि जे पेपर पढ़ण लाइ सभिनी खां पहले हरेश शिवानी जी खे मां वेनती कंदुसि कि अचनि ऐं किशन चंद बेबस जो पेपर पढ़ंदा। हिकु ॻाल्हि विशेष तव्हां सभिनी सां वेनती कंदुसि कि इहे जे ॿ पेपर पढ़बा उहे ध्यान सां ॿुधिजो। अॼु हिकु सवाल जवाब जो बि सेशन रखियो वियो आहे। 10 सवाल अहिड़ा तव्हां खां पुछा वञिबा जंहिंजो जवाबु हिन ॿिनि पेपरनि में हूंदो। जेके पढ़ंदा उन में ई उन्हनि जो जवाबु ऐं सवाल छुपियल आहिनि, लिखियल आहिनि। तव्हां ध्यान सां ॿुधंदव त जेको जवाबु ॾींदो हुनखे गिफ्ट मिलंदी। त हे मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकादमी, भारतीय सिंधु सभा ऐं सिंधु सुजाग संघ इंदौर में जंहिं शानदार प्रोग्राम करायो ऐं इन प्रोग्राम में मूंखे ॻाल्हाइण जो सुनहरी मौक़ो ॾिनो। गॾोगॾु इन कामयाब प्रोग्राम जी खे मां दिलि जी गहराई सां लख लख वाधायूं ॾियां थो। इन प्रोग्राम में शामिल सभिनी महिमाननि, मंच ते वेठल साहित्यकारनि ऐं इंदौर जे सिंधी समाज जी मान वारी शख़्सियतनि खे नमस्ते, जय झूलेलाल। अॼु जंहिं शख़्सियत ते ॻाल्हाइण जो मुझे मौक़ो मिलियो आहे उन हस्ती लाइ बेवस जी शायरी ऐं शख़्सियत किशन चंद बेवस खत्री खानदान में पंहिंजे दौर जी मशहूर शख़्सियत हकीम तीरथदास खत्री जे घर में 25 फरवरी 1885 में अखंड भारत जे सिंध प्रांत जे लाड़काने शहर में जन्म वरितो। संदसि उमिरि बि हिकमत जो कमु कंदी हुई। बेवस 11 सालनि जो मसो संदसि वालिद संसार यात्रा पूरी करे परलोक पधारे वियो ऐं नंढपण में ई घर जो ॿार अथसि पियो। तॾहिं बेवस 4थे क्लास में पढ़ंदो
1901 में 16 साल की उम्र में शागिर्दी वाले दौर में हुन शायरी की शुरुआत कई। एक रात बरसात का मुतासिर थी, हुन एक कविता लिखी। लिखंदे लिखंदे निंड अची वई हुअसि। हॉस्टल जे सुप्रिटेंडेंट उहा कविता पढ़ी वरिती ऐं सुबुह जो पंहिंजी ऑफिस में घुराए संदसि साराह कंदे चयईं त तूं हिकु ॾींहुं आला दर्जे जो शाइर थींदे। वाक़ई ईअं ई थियो। 1925 खां 1940 ताईं बेवस हिकु तमामु वॾो शाइर थी वियो। तालीम पूरी करण खां पोइ बेवस पहिरियां प्राइमरी उस्ताद बणियो ऐं बाद में हेड मास्टर थियो। बेवस साहब हिकु महान शाइर, हिकु तमामु सुठा उस्ताद, हिकु क़ाबिल हकीम ऐं हिकु समाज सेवी पिणु हुआ। निवड़त ऐं निमिरता हुजण जे करे पंहिंजो तख़ल्लुस बेवस रखियऊं। इन मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते शाइरी कई। उन दौर में सिंधी शाइरीअ में फारसी ऐं उर्दू अखरनि जो तमामु घणो असरु हूंदो हो। ईरान जी सरज़मीन ऐं माहौल जूं रवायतूं शाइरी में बयानु कयूं वेंदियूं। अहिड़ी शाइरी फ़क़ति लफ़्ज़नि जो भंडार त हुई, पर उन जो सिंध जी सरज़मीन सां को लाॻापो न हो। किशन चंद बेवस पंहिंजी शाइरी में ज़मीन ऐं आसमान जे विच में मौजूदु फिक्री नज़ारनि सां गॾु सिंधी समाज जा अक्स चिटिया आहिनि। निज सिंधी अखरनि खे पंहिंजी शाइरी में इस्तेमालु करे शाइरी जी दुनिया में इनकलाब आंदऊं। बेवस जी शाइरी में कमाल जी रवानी, तजुर्बनि जी नवाण ऐं फिक्री गहराई आहे। इन करे किशन चंद बेवस खे जदीद सिंधी शाइरी जो बानी सॼो वियो। सिंधी गीत लिखण जी शुरूआत भी बेवस साहिब कई हुई। विदेशी शहरनि जो बेवस बैकार कंदो हो। सचो देशभक्त हो। बंगाल के अजीम शायर रविंद्रनाथ टैगोर की शायरी का तमाम घणो मुतासिर हो। 1940 में रिटायरमेंट का पोइ लाड़काने के ज्ञान बाग में हफ्ते वाला तिबी क्लास हलाए टैगोर की शायरी ए शख्सियत ते लेक्चर दीदो। अंग्रेजन की गुलामी का आज़ादी लाए भारत देश के जोशीला गीत ए तराना लिखी संदस शागिर्द रुद्राज बुखायल के नाले से अखबारन में छपाईंदो। हेड मास्टर की नौकरी का रिटायरमेंट बढ़ता ही हिकमत कम शुरू किया। 1925 में दादा राम पंजवाणी लाड़काने में तोड़ो में बेवस साहब जो ही गीत लिखियल गीत गायो। सब कर तुझी सारा कुदरत वारा, निर्मल ज्योति नूर नजारा कुदरत वारा, कोटा कोट बढ़ाई धरतियों, सिच चंड तारा कतियों, जिन जो अंत न पारा कुदरत वारा। इहो गीत दादा राम पंजवाणी जे सुरीली आवाज़ सां ॿुधी बेवस साहब तमामु घणो ख़ुशि थियो ऐं सुभाणे ते दादा राम पंजवाणी खे पंहिंजे घर में घुराए आसीस कंदे चयाईं त तूं मुंहिंजो रूहानी पुटु आहीं। बेवस साहब अॼु पंहिंजी हिकु शाइरी में हिकु ॻाल्हि कई त हिकु सदीअ खां पोइ शायदि सिंध में को कणो, हिकु सदीअ खां पोइ शायदि सिंध में को कणो शेर ख़्वानीअ लाइ घुरंदो शेर बेवस जो किताब। अॼु 100 साल खां पोइ असीं बेवस साहब जा किताब पढ़ूं पिया। इहा भविष्यवाणी बेवस साहब जी वाक़ई सच साबित थी। सिंध तोड़े हिंद में बेवस साहब जा किताब पढ़िया वञनि था। बेवस साहब गीता जो प्रचारक पिणु हो। ऐं उनजो ही शेर ते पेश कंदुसि। मलायो प्रेम सां प्यारा, मलायो प्रेम सां प्यारा, अॼोको वार गीता जो, अॼोके ॾींहुं भारत में कयो प्रचार गीता जो। बेवस साहब पाण खां नंढो हुजे या को वॾो हुजे उनखे साईं करे सघींदा। उन भाग्या स्कीम नाले हिकु अहिड़ी रखाबंदी ठाही जंहिंमें हर घर में गौ माता जी शेवा थिए। उन स्कीम में अलॻि अलॻि ॻोठनि में गौ माता जी शेवाउनि जे लाइ अलॻि अलॻि जॻह ठाराए गौशालाउनि खां बि वधीक बहितर तरीक़े सां स्कीम जो फ़ाइदो ॿुधायो, जंहिंसां घर घर में निज खीर, लस्सी, मक्खण ऐं ॾुध जो इस्तेमालु थी सघे। उन दौर में सॼे भारत में हर साल खीर ॾींदड़ गौ माताउनि में मेहुनि जी खोट थींदी पई वञे। बेवस साहब गणती जो इज़हार कंदे लिखियो हुयईं त अॻिते खीर जी तमामु घणी खोट थींदी। माण्हू मक्खण, लस्सी, ॾुध वग़ैरह खाइण महांगा हुजण करे ख़रीद न करे सघंदा। इन सां बीमारियुनि में इज़ाफ़ो थींदो। नकली घी या तेल अची उन जाइ वधारींदा। गीता जे ज्ञान के प्रचारक ये पूरे भारत के उन दौर के कृष्ण भगवान की द्वारका जिया बनाने जे लाइ सॼे भारत में गौशाला गऊ जी शेवा जो जज्बो जागाइण की कोशिश कई। उन एक प्लाट में वरतो पर हयाती संदसि साथ में नो वो सपनो अधूरो रहिजी वियो। बेवस साहब केतिरा ही नाटक लिखिया, केतिरा ही गीत लिखिया। अॼु भी सिंध के हर ॿार के बेवस साहब जो ही मशहूर गीत याद आए।
गीत धणी जा गॾिजी गायूं, गीत धणी जा गॾिजी गायूं, जो तो थदड़ा मींहं वसाए, बागन में थो अंब पचाए, देस गुलनि खे थो पहिराए, वेस गुलनि खे थो पहिराए, अन्न पचाए गांव पाए, अर्श में तूं तारा टमकाए, तंहिं मालिक खे सभु सरायूं, गीत धणी जा गॾिजी गायूं। बेवसा जे किरदार ते संदसि न्याणी पूरण देवी जो चवण हो त एतिरियूं सालियूं मशगूलियूं हूंदे बि असांखे कॾहिं ईअं न चयूं त मूं वटि वक़्तु कोन्हे, जेका गुर कंदा हुआसीं सा पूरी कंदा हुआ, रांदियूं कयूं त खेसि घोड़ो बणायूं, खेॾींदे खेॾींदे गीत तयारु थी वेंदो हुयो, शाबाश मुंहिंजा घोड़ा तयार, तिखी रेल हल रफ़्तार, साणसि गॾु फूकणा फूके उॾारियूं त राग तयार, फूके न फूकणो मुंहिंजो आहे मलुकणो, हिक ॿिए जी चोली जे पुठ पकड़े रेल हलायूं त गीत तयार, अचो त नंढड़ी रेल हलायूं, छह पैसा ॿ पियायूं, पाणी जे थाल में कागज़ जी ॿेड़ी ते नज़म तयार, थाल पाणी जो आड़ियो भरे, कागज़ जी ही ॿेड़ी करे। हक़ीक़त में ॿारहों साहित्य सर्जण तमामु घणो मुश्किल आहे, पर बेवसा वटि केतिरो न सांझो आहे, कंहिं बि कैफ़ियत मां गुज़री गीत जोड़ण। बस वारनि खे पंहिंजी शाइरी में उन मिसकीन खां ध्यानु छिकाइण जी कोशिश कई, उन पंहिंजी शाइरी में जेका अॼु जे दौर जी सख़्तु ज़रूरत आहे, उन पंहिंजी शाइरी में फरमायो, अरे कर दुनिया में दिलि वॾेरी, कर दुनिया में दिलि वॾेरी, तूं बि रहो ऐं मां बि रहां, में पहिरीं तूं बि रहो ऐं मां बि रहां, पंहिंजे शाही महल मां घटि कंदे जे हिकु कोठड़ी, ॿिए जे मुंहुं जहिड़े लाइ पवंदी ठही से जोपड़ी, कर तमन्ना घटि तिखेरी, तूं बि रहो ऐं मां बि रहां, तुंहिंजे दस्तरख़्वान तां, दस्तरख़्वान जिते रोटी वग़ैरह खाईंदा आहियूं, तुंहिंजे दस्तरख़्वान तां जेको वञी अपराध तो, बाल फज़ूली जे हथां जेको थिए बर्बाद तो, तंहिं ते कर चौकस चङेरी, तूं बि रहो ऐं मां बि रहां। 1939 में असांजी सिंध जे महान रागी भगत साईं कंवरराम साहब खे रोक स्टेशन वटि गोली हणी शहीद कयो वियो। उन वाक़े बेवसा खे लोॾे छॾियो। बेवसा हिंदू मुस्लिम एकता जो हामी हो। उन साज़िश खे सम्झी बेवसा लिखियो त कत्लेआम कंवर जे माताम मचायो, आराम फिटायो बाबा आराम फिटायो, छा हिंद में छा सिंध में चूलान जगायो, आराम फिटायो, जंहिं बेगुनाह संत जो वो खून वहायो, पिस्तौल लॻायो, तंहिं ते ए सिंध वासियो फटकार वसायो, आराम फिटायो, हिन ज़ुल्म जे पर्दे पुठियां को राज़ थो ॾिसिजे, को साज़ थो ॾिसिजे, तंहिंजी गुजारत ते सर ध्यान लॻायो, आराम फिटायो, भक्तनि जी भरी चोल ग़रीबनि खे ॾिनाई, ज़ातियूं न ॾिठाई, उन हिंदू ऐं मुस्लमान जो भेद बुलायो, आराम फिटायो, आराम फिटायो। 23 सितंबर 1947 में बेवसा जान वाला गानो करे वियो। हू भले अॼु असांजे विच में न आहे, पर पंहिंजे लिखियल गीतनि शेरनि ज़रिए असांजे दिलि में सदाईं मौजूदु रहंदा। उन जे लिखियल किताबनि में सामूंडी सिपूं, शीरीं शेर, फूलदानी, गुरु नानक जीवन कविता, मौजी गीत, अंडलठ, शेर बेवस गीतांजलि ऐं इन खां अलावा ॿियनि केतिरनि ई लेखकनि बेवसा खे किताब लिखिया आहिनि। आख़िरी में आउं बस वारनि खे अपील कंदुसि त बेवसा जे साहित्य सफ़र ते वधीक कमु करण जी ज़रूरत आहे, जीअं नई नस्ल खे इन अज़ीम हस्ती बाबति ॼाण मिले। जय झूलेलाल। हाणे लॻे थो त हाथ भरिजी वियो। मूंखे जेका ज़िमेदारी ॾिनी वई असांजे साहित्य जे तमामु बहितरीन किरदार खूबचंद पागल प्रेमी उन ते लिखण जी, उन ते मां कुझु ॿुधायां। उन खां पहिरीं एतिरो ज़रूरु चवंदुसि त मां साहित्य अकेडमी मध्य प्रदेश जो थोराइतो आहियां, जिन इंदौर खे हीउ प्रोग्राम ॾिनो। उन सां गॾु गॾु मां भारतीय सिंधु सभा इंदौर जी सभिनी इकाइयुनि जो पिणु थोराइतो आहियां, जिन ही शानदार बंदोबस्त करण में का कसर न छॾी। सो उन्हनि लाइ हिकु दफ़ो ताड़ी ज़रूरु हलायो। मूंखे अदबी दुनिया जी मशहूर हस्ती खूबचंद नीचलाणी पागल प्रेमी ते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वियो आहे। खूबचंद जो जनम 23 सितंबर 1921 में साहिती नवाब शाह जे ॻोठ दरिया खान मरीअ में थियो। हुननि जे पिता जो नालो
नीचलानी दास हो जेका उन्हनि जी पोइ कास्ट बणिजी हुई। उन्हनि ज़ात पंहिंजे नाले जे पुठियां खूबचंद जे पुठियां पंहिंजे पिता जो नालो लॻाए कास्ट करे छॾी, जेका अॼु ताईं बैरागढ़ में उन्हनि जे परिवार में हली रही आहे। हुन नंढपण में हिकु कविता लिखी जेका सिंधी अख़बार खे मोकिली ऐं उहा छपजी वई। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कविता छपियल पढ़ी करे कंहिं बि माण्हू जो नालो अख़बार में अची वञे सुठे अखरनि में त सभु खे वणंदो आहे, त हुननि जो बि मनु ख़ुशि थियो त हुननि लिखण जो कमु हथ में खणी वरितो। हुननि जी उमिरि क़रीब 17-18 साल जे अंदरि हुई त हुननि कंटिन्यू लिखणु शुरू कयो त उहा रोज़ जी कविता हिननि जी अख़बार में छिपजणु लॻी ऐं हू उन अख़बार जा प्रॉपर लेखक बणिजी विया, मतिलबु मुसलसल लेखक बणिजी विया। हुननि कविता सां गॾु उन में कालम ऐं ॿियूं शयूं बि लिखणु शुरू कयूं जेके बिना कट सट जे सिंध जे अख़बार में प्रिंट थींदी रही। ऐं उन्हीअ सां सिंधी साहित्य में खूबचंद पागल प्रेमी जो कद पिणु वधंदो वियो ऐं खूबचंद पागल प्रेमी विरहाङे जी सट संदे परिवार सां राजस्थान रस्ते लॾ पलाण करे थोरे वक़्त में अची बैरागढ़ में वसिया ऐं हू बैरागढ़ जे नौजवाननि खे गॾु करे उन्हनि खे शाइरी सेखारणु ऐं पंहिंजा ॾाव ॾियणु लॻा। हू PWD डिपार्टमेंट में मुलाज़िम हुआ, पर बाक़ी टाइम हू हथ पोलियो ज़रूरु कंदा हुआ, जिते सभिनी नौजवाननि खे गॾु करे हू शाइरी सेखारींदा रहिया। उन्हनि जे शागिर्दनि में तमामु वॾा नाला जिन में टीकम आसूदाणी आफ्ताब, खेमन मूलाणी, हिकमत राय जानी, सोबो रामचंदाणी एश, बसंत कुमार त्यागी ऐं ॿिया नाले वारा शाइर शामिल आहिनि। पागल प्रेमी मुंबई जी रोज़ानी अख़बार संसार समाचार में बीरबल ऐं अजमेर जे हिंदू अख़बार में बीजल जा ॿोल नाले सां तमामु घणे अरसे ताईं लेख लिखंदो रहियो, जेके तमामु घणा लोकप्रिय रहिया, जॾहिं त हू टिमाही, मशाल ऐं महफ़िल जो संपादक पिणु रहियो। पागल प्रेमी जो शुरू कयल मशाल अॼु ताईं सिंधू मशाल जे नाले सां छपजी रहियो आहे, सोबे सिंधी साहित्य अकेडमी जी देखरेख में। हू भोपाल सिंधी संपादक मंडल जा मुख्य सलाहकार पिणु रहिया। सिंधी कलमकार महफ़िल जो पिणु हू ई हुआ। मध्य प्रदेश सिंधी पत्रिका संघ जे वाइस प्रेसिडेंट जे रूप में पिणु कमु कयो। खूबचंद नाटक पिणु लिखिया। हू गीतकार, हिदायतकार, कहाणीकार ऐं बहितरीन शाइर हुआ। हू नाटक तमामु सुहिणे अंदाज़ में डायरेक्ट कंदा हुआ। हुन लाइ मशहूरु हो त मंच ते हलंदड़ नाटक दौरान में कलाकारनि जो को डायलॉग मटणो हुजे त हिकु पर्ची मोकिले हू डायलॉग मटे वठंदा हुआ। उन्हनि जे नाटकनि में शामिल आहिनि अबला जी आह, ही नाटक जो नालो आहे अबला जी आह, दादा वासवाणी, भारत जागी उथियो, सीमा जी पुकार उन्हनि जा ख़ासि नाटक रहिया। खूबचंद बैरागढ़ में नाटक या सिंधी सांस्कृतिक प्रोग्रामनि जो पाव विझंदड़ पिणु आहिनि। हू मिलनसार, हसमुख, हर माण्हू खे पंहिंजो करे वठण वारो माण्हू हो। हू शाइरी ऐं नाटक खे तपस्या करे मञींदा हुआ। हुन जा लिखियल 2 गीत जिन जी धुन नारी लछवाणी, जेके हिन वक़्तु जीअं आहिनि, नारी लछवाणी ऐं पसो नाथाणी पिणु ठाहे ॻाया, जेकी अॼु बि रिकॉर्ड ते मौजूदु आहिनि। उन्हनि जूं लाइनूं मां तव्हां पेश कयां थो त पहिरियों गीत हो गमगीन आहे दिलड़ी दिल में करार नाहे, गमगीन आहे दिलड़ी दिल में करार नाहे, ई रुत बहार जिया मन में बहार नाहे। ऐं ॿियो गीत हो प्यासी ही चपड़ा ही प्यासी निगाहूं, बिनीअ जे हुकुम में बदल मुंहिंजूं बाहूं। ही उनजा लिखियल गीत हुआ जेके अॼु बि पूरा मुकमल असांखे यूट्यूब वग़ैरह ते मिली था वञनि। खूबचंद जी हर शेर खे
दिल छोंदड़ी मञियो वियो, जंहिंजी पक हिन कविता मां मिले थी। हुजे पेंट पतलून पाजामो या धोती, हुजे पेंट पतलून पाजामो या धोती, उघाड़ो मथो हुजे पगड़ी टोपी, कटियल वार या लड़कंदड़ लंबी चोटी, अंडा रोज खावा ऐं खावा दाल रोटी, खाई खाधो पोइ जे मां पापड़ पुछां त पक सिंधी आहियां, त पक सिंधी आहियां। हुजा कारो गोरो या डुगरो या सुगरो, हुजा कारो गोरो या डुगरो या सुगरो, ॻाल्हायां मराठी पंजाबी या ॿियो को, मुंहिंजे लाइ बराबरि आहे छोटो या मोटो, सुञाणे वेंदो मूंखे हर हिंद वासी, वरी भिणा हर हिकु हर हर चई के ॻाल्हायां त पक सिंधी आहियां, त पक सिंधी आहियां। करियां राम कृष्ण ऐं शंकर जी पूजा, करियां राम कृष्ण ऐं शंकर जी पूजा, गुरुदेव नानक जे चरणनि में श्रद्धा, पुछां गुरुद्वारा मंदिर मठ गिरजा, महाकाली पूजा पूजा काली दुर्गा, वनी मां जे दुल्ह ते अखड़ा चढ़ायां त पक सिंधी आहियां, मां पक सिंधी आहियां। ॾियारियूं ऐं होलियूं त सभु था मल्हाइनि, ॾियारियूं ऐं होलियूं त सभु था मल्हाइनि, पाए घर खे पोचूं रंगा रंग बणाइनि, मिठाइयूं विराइनि फटाका जलाइनि, मगर मां खणी चेत्री चंड जे मल्हायां त पक सिंधी आहियां, त पक सिंधी आहियां। इन सॼे गीत मां इहो ज़ाहिर थिए थो त हुनखे प्राउड हो, हुनखे फ़ख़ुर हो पंहिंजो पाण ते त मां सिंधी आहियां। भई भले कहिड़ी बि भाषा, अगरि मां किथे को मजबूरी में रहां थो, ॻाल्हायां थो, बिज़नेस जे लिहाज़ सां या कंहिं बि लिहाज़ सां, कंहिंजी बि पूजा कयां थो, लेकिन मां इष्ट देव खे न छॾियो आहे, चेटी चंड मल्हायां थो, उन ते अखड़ा चढ़ायां थो। त हिन गीत मां उनजी भावना बिल्कुलु प्रगट थी थिए, निकिरी थी अचे, ॿाहिरि निकिरी थी अचे। बैरागढ़ जे शाइर सजण नारी लछवाणी जे मुताबिक़ त खूबचंद आकाशवाणी ते जॾहिं आख़िरी प्रोग्राम रिकॉर्ड करण आयो त हुन बेसाख्ता हिकु शेर पढ़ियो। आख़िरी प्रोग्राम हो उन्हनि जो, रेडियो ते रिकॉर्डिंग लाइ पहुता आकाशवाणी लाइ, उन्हनि जे साम्हूं टेबल ते नारी लछवाणी जी वेठा हुआ, उन्हनि जे साम्हूं जॾहिं उन्हनि शेर पढ़ियो त उहो ॿुधिजो। बस ॼाण आयो झोको, बस ॼाण आयो झोको, वेंदुसि हितां उॾामी, शहर खे बि पवे ख़बर कोन शायदि। इहो उन्हनि जा आख़िरी लफ़्ज़ हुआ। शायदि उन्हनि खे आवाज़ थी वियो त मुंहिंजी हयाती अॻिते घणी न रही आहे। तंहिंखां पोइ कुझु ॾींहंनि में यानी 13 डिसंबर 1979 ते हुन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वञी परमात्मा जे चरणनि में जॻह वरिती। बैरागढ़ जे बुज़ुर्ग लेखकनि श्री खेमन मूलानी ऐं नंदलाल सनूभाणी जे पारां मिलियल ॼाण मूजिबि, छो त कंहिं बि कवि जे लाइ असांखे पर्चो ठाहींदा आहियूं त असांखे वठिणो पवंदी आहे, नाले दुनिया खां ॻोल्हणी पवंदी आहे। त इन्हनि दोस्तनि जी महिरबानी सां जेको मिलियो मूंखे त खूबचंद पागल प्रेमी जे वॾे अदबी कम हुजण बावजूदि, साहित्यिक कम हुजण बावजूदि, उनजी हयाती में संदसि जो कविताउनि जो को बि किताब कोन छपिजी सघियो। ऐं हुनजी पहिरीं वरसी ते हिकु सजण कीमत राय हरे सिंघाणी पागल प्रेमी जो त पक सिंधी आहियां इन नाले सां पहिरियों किताब कविता जे मजमूए जो शाया करायो ऐं खूबचंद खे भेटा पेश कई। सो आऊं अहिड़े अज़ीम मिलनसार शख़्सियत ते तमामु घणो कमु थियणु घुरिजे, इहा रिक्वेस्ट अकेडमी खे ऐं सिंधी समाज खे कंदुसि, साहित्य समाज खे कंदुसि। साहित्य समाज नवाबशाह वारा जेके आहिनि उन्हनि जो हीरो आहे, इन हीरे खे पंहिंजे तरफ़ छिकण जी कोशिशि कनि त इहो सुठी ॻाल्हि आहे। आउं पंहिंजे लफ़्ज़नि में खेल एतिरी भेटा ॾेई सघंदुसि, तुंहिंजे तखल्लुस मां कवि, तुंहिंजे तखल्लुस मां निवड़त जो आधार मिले थो, तुंहिंजे कमनि मां सिंधी साहित्य जो संसार मिले थो, तोखे कीन सुञाणे सघियो ही ज़मानो पागल प्रेमी, तोखे कीन सुञाणे सघियो ही ज़मानो पागल प्रेमी, तुंहिंजी शाइरीअ में कुदरती हुस्न जो उबकार मिले थो। जय झूलेलाल।
महिरबानी पेपर पढ़ियो। हाणे अचूं था असां काव्य गोष्ठी तरफ़, कविताउनि जी तरफ़। वक़्तु घटि आहे, सोचे त ॾाढो कुझु आयो ॻाल्हाइण लाइ, पर हिकु ॻाल्हि ज़रूरु ॿुधाईंदुसि तव्हांखे सभिनी खे ॼाण हूंदी, अॼु अंतर्राष्ट्रीय बेटी दिवस आहे, इंटरनेशनल डॉटर्स डे। धीअरुनि जो ॾींहुं आहे। धीअ मतिलबु न्याणी, महिला शक्ति। त मां उहो ई बि चइबो आहे सभ खां पहले महिला खे सॾु करे, बिना के भूमिका जे मां आवाज़ थो ॾियां। अॼु जी काव्य गोष्ठी जी शुरूआत करण लाइ भेण विनीता मोटलानी खे वे अचनि ऐं पंहिंजी कविता रखनि। सभिनि मान वारे साथियुनि जी मां वरी कार्य थी कयां। बिना कंहिं भूमिका जे चयो ॻाल्हाइणो आहे त तॾहिं बि हिकिड़ा शुक्राना हिन सुहिणे प्रोग्राम सां ई मां पंहिंजी कविता तव्हांजे साम्हूं पेश कयां थी। पतंग चाही पाण खे त अची आग बुझाए, पतंग चाही पाण खे त अची आग बुझाए, पचण घणा पचाया तूं पचण खे पचाए, वाक़ुफ़ थी विसाए आग न ॾिजे, वाक़ुफ़ थी विसाए आग न ॾिजे आम खे। मुंहिंजी कविता जो उन्मान आहे वरी मोटी अचो। को वक़्तु हूंदो हो जॾहिं घर मुंहिंजो विखिरियल हूंदो हो पर ॿारनि सां भरियल हूंदो हो। सुबुह जो सवेल उथारे अछा उजरा कपिड़ा पाराए, कुल्हनि ते बस्ता खणी हथ पकड़े बस में विहारे, स्कूल लाइ मोकिलियो वेंदो हो। उहो बि को वक़्तु हूंदो हो, घर मुंहिंजो विखिरियल हूंदो हो पर ॿारनि सां भरियल हूंदो हो। पाण में विढ़नि सॼो ॾींहुं गोड़ कनि, पाण में विढ़नि सॼो ॾींहुं गोड़ कनि, पढ़ण जी ॻाल्हि ते माउ जा चंबा बि खाइनि। पाण में विढ़नि सॼो ॾींहुं गोड़ कनि, पढ़ण जी ॻाल्हि ते माउ जा चंबा बि खाइनि। कावड़ विचां पीउ बि दड़का ॾींदो हो, कावड़ विचां पीउ बि दड़का ॾींदो हो। उहो बि हिकिड़ो वक़्तु हूंदो हो, उहो बि हिकिड़ो वक़्तु हूंदो हो। हिक लाइ भींडियूं स्वादी त ॿिए खे लॻनि वाङण बादी, हिक लाइ भींडियूं स्वादी त ॿिए खे लॻनि वाङण बादी। स्कूल में दोस्त चवनि तव्हांजा खाधा केॾा स्वादी, स्कूल में दोस्त चवनि तव्हांजा खाधा केॾा स्वादी। फरमाइशुनि जो दौर हलंदो हो, फरमाइशुनि जो दौर हलंदो हो। उहो बि हिकिड़ो वक़्तु हूंदो हो, उहो बि हिकिड़ो वक़्तु हूंदो हो। कॾहिं दोस्त हिते त कॾहिं ॿार उते, कॾहिं दोस्त हिते त कॾहिं ॿार उते, गिटिन गिटिन में रांदि कंदे घुमंदा हुआ अलाए किथे किथे। थक तॾहिं बि कीन थींदो हो, थक तॾहिं बि कीन थींदो हो। उहो बि को वक़्तु हूंदो हो। जीअं जीअं ॿार वॾा थी विया, अलॻि शहरनि में हलंदा हलिया, कमाईअ जा ज़रिया त बणिया पर घर खां ई जुदा थी विया। रुगो पीउ कमाईंदो हो तॾहिं बि पूरो पवंदो हो, रुगो पीउ कमाए तॾहिं बि पूरो पवंदो हो। उहो बि को वक़्तु हूंदो हो, उहो बि को वक़्तु हूंदो हो। घर हाणे घर न रहियो आहे, घर हाणे घर न रहियो आहे, ॿारनि बिना मन मुंझी पियो आहे। चादरुनि ते हिकु गुंज नाहे, चादरुनि ते हिकु गुंज नाहे, घणनि ॾींहंनि खां को ताम न ठहियो आहे। पहिरीं सॼो ॾींहुं रंधिणे में गुज़रंदो हो, उहो बि हिकिड़ो वक़्तु हूंदो हो, उहो बि हिकिड़ो वक़्तु हूंदो हो। दिलि चवे थी वरी मोटी अचो, दिलि चवे थी वरी मोटी अचो, घर विखरायो ऐं खूब नचो, घर विखरायो ऐं खूब नचो, गोड़ कयो या विड़ो झिड़ो, बस हिकु दफ़ो मोटी त अचो। सुख सचो इन्हीअ में ई मिलंदो हो, उहो बि हिकिड़ो वक़्तु हूंदो हो। घर मुंहिंजो विखिरियल हूंदो हो पर ॿारनि सां भरियल हूंदो हो।
सुठे तरीक़े सां हिन कविता खे रखियो भेण विनीता। दोस्तों, हाणे मां आवाज़ ॾींदुसि असांजे विच में चंद्रा सहायता जी खे, उहे अचनि ऐं पंहिंजी कविता रखनि। तव्हां वो पेपर ॿुधा बेबस साहब जे लाइ मूलचंद साहब लाइ, तो बेबस साहब जे बारे में एतिरो ज़रूरु पहिरियों चवणु चाहींदमि त ॿुधो जेतिरो मां पढ़ियो कि गीतनि जी शुरूआत 1900 सदी में थी हुई बेबस साहब जे ज़रिए। त मां चाहींदमि उन्हनि जो जेकियूं भावनाऊं हुयूं समाज जे लाइ, उन्हीअ कंहिं विषय ते मां पंहिंजी रचना रखां। इहो मुंहिंजी ख़्वाहिश हुई ऐं मजबूती थी थिए। पंहिंजे हुन गीत खां पहिरियां मां तव्हांखे ॿ टे माहिया ॿुधाइणु चाहींदमि। माहिया मूल त पंजाबीअ जो छंद आहे ऐं इहो शादी वियांह विदाईअ में ॻायो वेंदो आहे, पर ॿियनि भाषाउनि में फिल्मुनि में अची वियो, हिंदीअ में अची वियो, त मुंहिंजी कोशिशि सिंधीअ में बि आहे। ॿुधंदा? रिफ्लेक्शन मिलंदो तव्हांखे मुंहिंजे गीत में। Nandha, Unagya
कुछ ही देर खां पोइ शानदार हिकिड़ो सिंधी नाटक बि तव्हांजे विच में थियणो आहे। कवि सम्मेलन खां पोइ अचो असांजे विच में हिकिड़ो मिक्स कवि बि अथव। घर में मिक्सर थींदो न, ईअं मिक्स कवि हास्य बि लिखंदो आहे त अलाए छा छा लिखंदो आहे। मां आवाज़ थो ॾियां भाउ ताराचंद लालवाणी खे अचनि ऐं वञी कविता पेश। मुझे न कविता शीर्षक आहे बितको। मर्दन के कंहिं महिल बितको जड़ंदो आहे, कुझु न कुझु घर में वेठा कंदा आहियूं ऐं कॾहिं कॾहिं उहो बितको बि परेशानी कंदो आहे। पर हाणे आदत खां लाचार आहियूं असां मर्द बि, हिन करे भेण नादिया मसन खां बूंडो वठंदे भेण नादिया मसन जो अगरि बूंडो मिलंदो त असांजो ख़ुशी थींदी। त हिन कविता जो शीर्षक आहे बितको। सॼो ॾींहुं ज़ाल खे घर में पचंदो ॾिसी, सॼो ॾींहुं ज़ाल खे घर में पचंदो ॾिसी हिकु ॾींहुं मन में आयो, छो न खणी ज़ाल जे कम में हथ बटायां। सॼो ॾींहुं ज़ाल खे घर में पचंदो ॾिसी हिकु ॾींहुं मन में आयो, छो न खणी ज़ाल जे कम में हथ बटायां। सोचियुमि शुरूआत कपिड़ा धोइण सां कयां, सोचियुमि शुरूआत कपिड़ा धोइण सां कयां। सो कपिड़नि जो ढेर खणी पाणीअ जो टब भरे हथनि में सोटी खणी साबुण सां कपिड़नि खे कुटण लॻुमि। सो पाणीअ जो टब भरे हथ में सोटी खणी साबुण सां कपिड़नि खे कुटण लॻुमि। तॾहिं ॾिठुमि बटण शर्ट जा टुटण लॻा, तॾहिं ॾिठुमि बटण शर्ट जा टुटण लॻा, रंग में अच्छा कपिड़ा बि ॻाढ़ा थियण लॻा। तॾहिं ॾिठुमि बटण टुटण लॻा, रंग में अच्छा कपिड़ा बि ॻाढ़ा थियण लॻा। सोच में पइजी मड़ी ही छा थी वियो, सोच में पइजी मड़ी ही छा थी वियो। वरी बि मां ईमानदारीअ सां सभाॻीअ खे सॾु कयो, वरी बि मां ईमानदारीअ सां सभाॻीअ खे सॾु कयो। ॾिसंदे ई मथो पिटींदे, ॾिसंदे ई मथो पिटींदे रड़ियूं वाका करे थी, ॿाहिरि वञण जो धिको ॾिए थी। ॾिसंदे ई मथो पिटींदे रड़ियूं वाका करे थी, ॿाहिरि वञण जो धिको ॾिए थी। तो बि कपिड़ा धोता ऐं मां बि ॾिठा, तो बि कपिड़ा धोता ऐं मां बि ॾिठा। हाणे नवां कपिड़ा कलर में ख़राबु करे छॾे, बटण जो बि बेड़ो ॿोड़े छॾे, कपिड़नि खां तोहफ़ा कंदे। हाणे सोचियुमि छो न खणी रखणे में ज़ाल जो हथ बटायां, कपिड़नि खां तोहफ़ा करे। हाणे सोचियुमि छो न खणी रखणे में ज़ाल जो हथ बटायां। उहो टीवी ॾियण में विंदड़ियल हुई, घरवारी टीवी ॾिसण में विंदड़ियल हुई। मां खणी कुकड़ में पाणी दाल मसाला विझी गैस ते रखियो, मां खणी कुकड़ में पाणी दाल मसाला विझी गैस ते रखियो। पासे में चांवर चाढ़ण जी तयारी कयां पियो। एतिरे में कुकर मां 4, 5, 6 सीटियूं वॻियूं, मुंहिंजो ध्यानु ई कोन वियो। एतिरे में कुकर मां 4, 5, 6 सीटियूं वॼियूं, मुंहिंजो ध्यानु ई कोन वियो। कुकर खे जॾहिं खोले ॾिठो, ॻाल्हि जी दशा ॾिसी ईमानदारी से घरवारीअ खे वाको करे सॾु कयो। कारी पयल दाल खे सुधारण जो को रस्तो पुछो मां, कारी पयल दाल खे सुधारण जो को रस्तो पुछो मां। ॾिसंदे ई घर में बाइताल भरे थो वड़े, चवण लॻी तोखे कंहिं चयो रोटी ठाहे, चवण लॻी तोखे कंहिं चयो रोटी ठाहे, वञी पंहिंजो धंधो संभाल, तो बि रोटी ठाही मां बि खाधी। वॾा सच चई विया आहिनि, जंहिंजो जहिड़ो कमु आहे उहो ई करे त ठीकु आहे, बाक़ी त झूलेलाल ई मालिक आहे, बाक़ी त झूलेलाल ई मालिक आहे, बाक़ी त झूलेलाल। मुंहिंजी हिकु ॿी नंढड़ी कविता आहे, दिलि वतए, दिलि ॾिनए दिलि वतए पोइ छाजे लाइ महिणा ॾिनए। अरे दिलि ॾिनए दिलि वतए पोइ छाजे लाइ महिणा ॾिनए। कुझु मर्ज़ी तुंहिंजी कुझु मर्ज़ी मुंहिंजी, पोइ छाजे लाइ ताना ॾिनए। प्यार जा पंधड़ा तो बि कया हा, अरे प्यार जा पंधड़ा तो बि कया हा, सॾ में सॾड़ा मूं बि ॾिना हा। प्यार जा पंधड़ा तो बि कया हा, सॾ में सॾड़ा मूं बि ॾिना हा। अॼु वक़्तु फिरियो हालात फिरियो आहे, अरे अॼु वक़्तु फिरियो हालात फिरियो आहे, तंहिंसां गॾु अॼु यार तूं बि फिरियो आहे। अॼु वक़्तु फिरियो हालात फिरियो आहे, तंहिंसां गॾु अॼु यार तूं बि फिरियो आहे।
अरे आफ़त जी हिन आंधीअ में चंद चांदीअ जे टुकड़नि लाइ प्यारनि सां वरी गॾिजो आहे दिल ॾिने दिल वधारे पोइ छाजे लाइ महिणा ॾिने दिल ॾिने दिल वधारे पोइ छाजे लाइ महिणा ॾिने। थैंक यू मतिलबु 2 सेकेंडनि जो बंदि आहे पर हमेशह अकेलो ईंदो तो घरवारी कंहिंजे करे न वठी ईंदो। साईं सीटी तो तहां वॼाई। हिकिड़े ॾींहुं मां पुछोमांसि जल्दबाजी पियो करे कि घर वञा मां छो भाई? चई यार घरवारी मुंहिंजे बिना रोटी न खाईंदी आहे। मां मतिलबु चई मां ठाहींदुसि त खाईंदी न। अचो बेवस साहब ऐं उचन साहब खे ख़राज अक़ीदत पेश कयां थी। उन खां पोइ साहित्य अकादमी जी राजेश भैया जी शुक्रगुज़ार आहियां कि असांखे पहिरियों प्रोग्राम में पढ़ण जो मौक़ो मिलियो। मुंहिंजी नज़्म जो उनवान आहे उदास तन्हा। न खोल मुंहिंजे घर जे उदास दरवाज़नि खे, न खोल मुंहिंजे घर जे उदास दरवाज़नि खे। हवा में घुलियल खुशबू हुन जे बदन जी उलझनियूं धुनियूं वधाईंदियूं। अच त मां तोखे पंहिंजी आप बीती ॿुधायां। अच त तोखे मां पंहिंजी आप बीती ॿुधायां। जे इजाज़त हुजे त बेवफ़ाई तोखे ॾेखारियां। अच मुंहिंजे अंगण में उदासी खां सवाइ कुझु बि मौजूदु न आहे। अॼु मुंहिंजे अंगण में उदासी खां सवाइ कुझु बि मौजूदु न आहे। जे ॻाल्हि निकिती त अज़ियत ताईं पहुचंदी। जे ॻाल्हि निकिती त अज़ियत ताईं पहुचंदी। ज़िक्र करणु हुनजो ॾाढो मुश्किल कमु आहे। ज़िक्र करणु हुनजो ॾाढो मुश्किल कमु आहे। कॾहिं ॻाल्हि रदीफ़ में त कॾहिं बहर में उलझे थी। कॾहिं ॻाल्हि रदीफ़ में त कॾहिं बहर में उलझे थी। वराए हिन मूंखे कॾहिं बि न ॾिठो। मूंखे छॾे अकेलो हू हलंदो रहियो। मां जेतिरो बि लिखियो आहे उनखे ओतिरो न सम्झो। मां जेतिरो बि लिखियो आहे उनखे ओतिरो न सम्झो। छो जो मूं जेतिरो बि लिखियो आहे महसूस हुन खां वधीक कयो आहे। छो जो मूं जेतिरो बि लिखियो आहे महसूस हुन खां वधीक कयो आहे। दिल तो चाहे मां हुनखे सुकल गुलाब जियां कंहिं किताब में रखां या घर जे हिकु कमरे जो नालो हुनजे नाले ते रखां। कमरे खे कुल्फ हणी हुनखे तन्हा करे छॾियां। नज़्म आहे मां जो अक्स। पंहिंजी ज़ात जे अंदरि पंहिंजी माउ खे ॻोल्हे पंहिंजो पाण खे माउ मञे। हर कमु पंहिंजो पाण पुछी कयो। हर हिकु कमु पंहिंजो पाण खां पुछी कयो। पंहिंजी ज़ात जे अंदरि पंहिंजी माउ खे ॻोल्हे पंहिंजो पाण खे माउ मञे। हर हिकु कमु पंहिंजो पाण खां पुछी कयो। पाण सां खेॾियूं मूं रांदियूं कई। रंजायो जॾहिं हाथुनि मूंखे भाकुर पाण खे पातो। पंहिंजो पाण सां रुना पंहिंजो पाण खे परचायो। ॾिठुमि जॾहिं बाबा खे मुंझल कए मुंझारनि में। ॾिठुमि जॾहिं बाबा खे मुंझल कनि मुंझारनि में। बाबा जो दिलि वरितो आथतूं कई ॾिनमि। अम्मा जहिड़ा दिलासा बि ॾिनमि। अलाए छो कॾहिं लॻो मुंहिंजी रूह जी गहराई में को त लिकियल आहे सॼे वजूद में। जंहिं एतिरी मोहबत सां इन शेवाऊं मूंखां करायूं। बिन माउ जूं धीअरूं हिकु ई वक़्त में रहमत बि हूंदियूं आहिनि ऐं पंहिंजी माउ जो हिकु ख़ूबसूरत अक्स। चाहींदी हुई अम्मा बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। ॿुढी हुई पर ख़ूब सजंदी हुई अम्मा। ॾिसण लाइ बाबा खे दिया पाईंदी हुई अम्मा। ढके पोती साम्हूं मुस्कुराईंदी हुई अम्मा। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। खंघ खुड़के सां अचण जो ॿुधाईंदो हुयो बाबा। पाणी ॾियण जे बहाने सां सॾाईंदो हुयो बाबा। इझो अचिजांइ चई हथ धीरे सां दॿाईंदो हुयो बाबा। कुझु खपेव चई शर्माईंदी हुई अम्मा। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा।
बाबा की मानी खुद के थाली में ॾींदी हुई अम्मा, जो घी फुल्कनि ते बि लॻाईंदी हुई अम्मा। बाबा जे कपिड़नि खे सोटी न हणंदी हुई अम्मा, प्यार सां लसारे कपिड़ा रखंदी हुई अम्मा। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। चेटी चंड हुजे या मुझे को बि वॾो ॾिणु, बाबा खे श्रद्धा सां पेरे पवंदी हुई अम्मा। ॻाल्हि घर जी जेका बिगड़ण वारी हुजे, ॻाल्हि घर जी जेका बिगड़ण वारी हुजे, सॼे घर के मथे ते खणंदी हुई अम्मा। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। रोंदे रोंदे मां खिलण लॻंदी हुअसि। किताई जॾहिं पेट में कंदी हुई अम्मा, मथे ते हथड़ा फेराए पोइ प्यार सां थकाए सॼा सूर झट में लाहींदी हुई अम्मा। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। मूंखे ॼण सेज मिली वेंदी हुई। मेले में जॾहिं हंज ते खणंदी हुई अम्मा, उहे मसाला उहे तेल आहे मानीअ में, पोइ स्वाद अहिड़ा किथां आणींदी हुई अम्मा। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। घटि वधि मानी में जॾहिं कॾहिं बि थी वञे, बुखी रही विर्त जा बहाना बनाईंदी हुई अम्मा। चांडो की जॾहिं आई वारनि में मुंहिंजे, चंड ते वेही कंहिं ख़ौफ़ सां रखंदी हुई अम्मा। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई। कि बाबा बाबा असांजे ज़माने में त मोबाइल व्हाट्सएप आहिनि, चैटिंग कंदा रहंदा आहिनि। तव्हांजे ज़माने में त कुझु न हो, हेॾियूं वॾियूं वॾियूं हवेलियूं हुयूं। अम्मा खे प्यारु करण जो मन थींदो हो त छा कंदा हुआ, कीअं सॾु कंदा हुअसि? त चएसि थो मां हरिद्वार में हिकु घंटी वठी आयोसि, पोइ घंटी वॼाईंदोसि त अम्मा डुकंदी ईंदी। चए हे त थियो तव्हांजे तरफ़ां, अम्मा खे मन चाहींदो त छा कंदी? तॾहिं उहो त हर अधु कलाक में अची पुछंदी तव्हां घंटी वॼाई छा? अचो हाणे मां रामाणी जी खे अचनि ऐं पंहिंजी रचना पेश कनि, पंहिंजी कविताऊं पेश कनि। रश्मि रामाणी। घणे माण्हुनि जे दिलि में जो ख़्यालु ईंदो आहे, आम माण्हू ऐं लेखक में छा फ़र्क़ु आहे? लेखक खे आम माण्हू ई थींदो आहे, फ़र्क़ु एतिरो आहे आशा जी उम्मीद ऐं हिन उम्मीद जे सहारे को हिकु अहिड़े संसार की रचना कंदो आहे जंहिंमें कोशिशि कंदो आहे कि सभु कुझु बहितर थी वञे। ये हिकु कविता पढ़ी रही आहियां। हाँ, सभिनी खे ख़बर आहे हिन वक़्तु श्राद्ध हली रहिया आहिनि। ये कविता श्राद्धनि ते अथव। उन्वान आहे पितर। न गांइ न कुतो न कां, न गांइ न कुतो न कां। श्राद्धनि में कुझु बि न बणजंदुसि, पंहिंजे घर अची सीरो पूड़ी मेवा मिठाई ऐं दाल चांवर खाइण लाइ। कांव बणजी तोड़े ते वेही न कंदुसि कां खां, न कुते वांगुरु अॻियनि पेरनि ते मुंहुं रखी वेठो तकींदुसि रंधिणे। दर ते गांइ हबकी करे बीह रहंदी आहे खाधे जे इंतज़ार में। थोरी देरि थियण ते बेचैन थी लोटींदी आहे कनि। न बांभण जा पेर धोई फल मेवा मिठाई ऐं ॾखिणा जा नोट हथ जोड़े बिल्कुलु बि अर्पण न कजांइ। पितर सम्झी साल में सिर्फ़ु हिकु भेरो पितर मोक्ष मास ते घर जे ॿाहिरि न रखिजांइ। चैन वठण वारो ॾीओ जंहिंजी रोशनीअ में निरांजणे आकाश हेठि सिज लथे, ॾींदनि पिननि रस्तनि ते हलंदे खाॿिड़ंदे पितर मोटंदा आहिनि पितर लोक में। मां सदाईं जीअरो रहंदुसि मुंहिंजे अंदर में। मां सदाईं जीअरो रहंदुसि मुंहिंजे अंदर में। तूं भले गांइ कुते ऐं कांव खे सीरो पूड़ी मेवा मिठाई खीर पूड़ी या दाल चांवर न बि खाराए। मां तुंहिंजी थालीअ में रखियल रुखो सुखो मिठो फुको सभु कुझु खाईंदुसि तोसां गॾु। 12 महीना हीअं रहा। बामण जा पेर त साल में हिकु दफ़ा धोईंदी आहियां, पर तुंहिंजी देह जे सनान सां रोज़ पवित्र थींदी मुंहिंजी आत्मा। मां ॾीए जी हल्की रोशनीअ में
पितर न मोटंदुसि तुंहिंजी आत्मा में समाइजी, तुंहिंजी आत्मा में समाइजी सदाई रोशन रहंदुसि तुंहिंजी अखियुनि जी चमक में, मुंहिंजी यादि में उदास थियण जे बजाए तूं आईने में पाण खे ॾिसी मुरकजांइ, तूं आईने में पाण खे ॾिसी मुरकजांइ, छाकाणि आईने में सिर्फ़ु तुंहिंजो न असांजो अक्स हूंदो, असांजो अक्स हूंदो। हे ॿी कविता आहे पराओ मुल्क। पराए मुल्क जो चॉकलेट खाधुमि, पराए मुल्क जो चॉकलेट खाधुमि, पंहिंजे देश जी मिठाई विसरी। पराए मुल्क जो चॉकलेट खाधुमि, पंहिंजे देश जी मिठाई विसरी वई, पाड़े वारनि जा ताम एतिरा सवादी जो ज़बान वर घुरण लॻी। पेट मना पियो करे, पेट मना पियो करे, पर चश्को अहिड़ो चंडो छुटी न छुटे, मायूस थी वियो पंहिंजो रंधिणो, मायूस थी वियो पंहिंजो रंधिणो, बेदख़ल थी विया कोपड़ कुटियूं डोडा सतपुड़ा ऐं मालपुड़ा, बेदख़ल थी विया कोपड़ कुटियूं डोडा सतपुड़ा ऐं मालपुड़ा। हाणे पाड़ेसरी असांजे रंधिणे जा मालिक आहिनि, सुहिणो थाल बि आहे चिमकणो रुमाल बि, सुहिणो थाल बि आहे चिमकणो रुमाल बि आहे, बसि माल जे नाले ते सुकल सड़ल पारूथा, पिज़ा, पास्ता, नूडल ऐं फ्रेंच फ्राइज़ खणी सुबुह खां राति ताईं वेठा रिझाइनि। कुंड पासीरा असांजा अबाणा काम मायूस ॻोठनि जे रंधिणे में बि इज़त कोन पाइनि, ॻोठनि जे रंधिणे में बि इज़त कोन पाइनि। बोतलनि में अलाए कहिड़ा मसाला, कहिड़ियूं सासूं, गुम थी विया ॾौरा मितेरा, सुकल ॾेर ऐं कचरियूं, गुम थी विया ॾौरा मितेरा, सुकल ॾेर ऐं कचरियूं, विसरी वयूं दारू खटनि ऐं गाणनि पूजननि जी चटणियूं। नए ज़माने जो नओं दौर, नए ज़माने जो नओं दौर आहे। अम्मा बाबा सिकनि कुटियुनि पापड़नि ऐं भत लाइ कोटा कोटियूं किरिया पिया आहिनि कॉर्नफ्लेक्स जे प्यालनि में, कोटा कोटियूं किरिया पिया आहिनि कॉर्नफ्लेक्स जे प्यालनि में। सभु कुझु वणे थो ॿिए मुल्क जो, सभु कुझु वणे थो ॿिए मुल्क जो, कपिड़ा लटा, सिंगार जा सामान, मोबाइल कैमरा, बीमार कंदड़ किना पुराणा रखियल सड़ियल केक बिस्किट ऐं चॉकलेट, सिंगारनि था परदेस जा सामान देश जी सुहिणियुनि खे, सिंगारनि था परदेस जा सामान देश जी सुहिणियुनि खे, ठाहिनि था परॾेहियुनि जा लथल कपिड़ा, शरीर खे ढकनि घटि उघाड़नि वधीक, शरीर खे ढकनि घटि उघाड़नि वधीक। पुराणा चवंदा हुया परॾेहियुनि सां प्रीत न कजे, पर हाणे सामाननि ज़रिए परॾेही ईअं गिड़िया आहिनि असांजे देश में खाधे में खीसे में, जो पाण विसारे असां पराए मुल्क जा ग़ुलाम बणिजी विया आहियूं, ग़ुलाम बणिजी विया आहियूं। हाणे हिकु कम जी ॻाल्हि, चांदीअ जी थालीअ में मच्छी मानी खाईंदा, चांदीअ जी थालीअ में मच्छी मानी खाईंदा, सोन जे प्याले में दारू पींदा, धरतीअ ते माड़ियूं वञींदा, आकाश में आखेरा ठाहींदा। सिंधियुनि खां सभु कुझु पुछिजो, सिंधियुनि खां सभु कुझु पुछिजो, हिननि जो पतो न पुछिजो, छाकाणि हिननि खे पंहिंजो पतो ख़बर न आहे, हिननि खे पंहिंजी तहज़ीब, पंहिंजो विरसो, पंहिंजी तवारीख़ कुझु बि ख़बर न आहे। कल्ह ताईं मिस्र ऐं यूनान ताईं जेके वापार कंदा हुया, दुनिया जी सभिनीनि खां झूनी सभ्यता जा जेके वारिस हुया, अॼु पंहिंजो पाण खां एतिरा अजनबी आहिनि कि हे असांजो डायरेक्टर जेको असांजे अॻियां वेठो आहे, सालनि पहिरियों जॾहिं हिन सां मिली हुअसि त मूंखे लॻे पियो कंफ्यूज़ आहे, अॼु मिली आहियां त लॻे थो कि उमीद जो प्यालो टिमटार छलकी रहियो आहे, आवाज़ में कॉन्फिडेंस महसूस थिए पियो। ऐं जंहिं महिल हुन चयो कि भई लेखकनि सां उमेद आहे, लेखकनि वटि सिंधियुनि जी तवारीख़ जो पतो आहे, हुनजो दास्तान आहे, हुनजा दस्तावेज बि आहिनि। मुश्किल इहा आहे कि जंहिं महिल खे चवंदा आहिनि
कि हे सिंधीअ जा वॾा वॾा साहित्यकार वेठा आहिनि। मूंखे फीलिंग ईंदी आहे कि हे सिंधी साहित्य जा कांधी वेठा आहिनि। असांजी जनरेशन खां पोइ सिंधी साहित्य जो तहज़ीब ऐं विरसे जो छा हाल थींदो उहो सोचे करे ख़ौफ़ थींदो आहे। छाकाणि जो असां जंहिं दौर में अची पिया आहियूं, हींअर कंहिं चयो हुयो, मूंखे यादि न आहे, कोई हुयो जेको चए पियो कि कुझु बि मतिलबु हिंदीअ में सुठो अचे थो त झटि सिंधीअ में ट्रांसलेट थी थो वञे। कॾहिं तव्हां यूट्यूब वग़ैरह ते रील्स वग़ैरह ॾिसो त मूंखे लॻंदो आहे कि छा हिननि वटि सिंधियुनि जो मज़ाक उॾाइण जे सिवा, खिल मस्ती जे सिवा कुझु आहे ई कोन। हे सिंधियत जो कहिड़ो चहिरो पेश करे रहिया आहिनि। हक़ीक़त में सिंधियत जो असली चहिरो अगरि कोई पेश करे सघंदो आहे त उहो सिंधियत जो साहित्य करे सघंदो अथव। उर्दू ऐं पंजाबीअ में जेको पार्टीशन लिटरेचर लिखियो वियो ऐं जंहिंखे एॾी मान्यता मिली, उन जे बराबरि जे मयार जो लिटरेचर सिंधीअ में बि लिखियो वियो अथव। इनफैक्ट जंहिं जॻह ते वेदनि जी रचना थी आहे, वर्णमाला जो विकास थियो आहे ऐं सिंधी संस्कृत खां बि पुराणी भाषा अथव। घणनि माण्हुनि खे इहा जानकारी कोन अथव, पर अॼु असां वटि वक़्तु कोन्हे, असां वटि उहा सिंसियरिटी जेका चइजे उहा बि कोन्हे कि असां पंहिंजे तहज़ीब ऐं विरसे खे बचायूं। थोरी घणी फिल्म जेका उमेद अथव, हिंदुस्तान में जेका हालत हली रही अथव, इदारनि जी जेका हालत आहे, उन में सिंधी साहित्य अकेडमी खां हिकिड़ी उमेद पैदा थिए थी कि हाणे कुझु बहितरीन कमु थी सघंदो जेको डॉक्यूमेंटेशन जे लिहाज़ सां, परफॉर्मेंस जे लिहाज़ सां ऐं दस्तावेज़नि जे लिहाज़ सां कराइतो बि थींदो ऐं महत्वपूर्ण बि थींदो। शुक्रिया, महिरबानी। मां अॻिले कवीअ जो नालो चवां हुन खां पहले इहो ज़रूरु चवणु चाहींदुसि कि रश्मि रामाणी जी जेकी ॻाल्हि कई, राजेश भाई वाधवाणी जी पिछले कार्यकाल में भी चई चुकिया आहिनि, हाणे भी चई चुकिया आहिनि कि नई टहीअ खे, नयनि साहित्यकारनि खे प्रोत्साहन ॾिनो वञे। ऐं उहो केरु कढंदा? जेके हुननि खे सुञाणनि, जेके साहित्यकार, जेके कवि आहिनि, जंहिंखे पतो आहे कि इहो अॻिते वधी सघे थो, इहो कवि आहे। त सभिनी वरिष्ठ साहित्यकारनि सां मां बि वेनिती कंदुसि, नए युवा साहित्यकारनि खे अॻिते मोकिलिनि। राजेश भाई हुननि जो स्वागत करण लाइ तयारु वेठा आहिनि। त इहे जेके साहित्यकार आहिनि उहे सिंधी साहित्य जा कांधी न चौराइजंदा, उहे सिंधी साहित्य खे अॻिते वधाइण वारा, विरासत वारा बुजुर्ग चौराइजंदा। मां आवाज़ ॾींदुसि भाउ बल्लू चौथाणी जी खे, जेके तव्हांखे अचनि था खिलाइण। जेसिताईं माइक लॻे, पितर पक्ष हलनि था। हिकिड़ी अमड़ पंहिंजे पुट सां, भाऊ मां ॻाल्हि पूरी कयां, तूं थोरो अंदरि थी चई छो? चई बाबो अञा बि तोखां ॾकई थो पियो। वरी हिकिड़ो काम आयो, हिननि जे दोने मां न खाई, पासे वारे दोने मां खाई हली वियो। त अमड़ थी चयसि अञा बि इहो जेको आहे न मुंहिंजे हथ जो ठहियलु वणंदो ई कोन्हसि, हमेशह पाड़े वारीअ जो ई खाईंदो आहे। अचो हिन खिल जे लाइ मां सतो कयां भाउ बल्लू चौथाणी। नमस्कार। हाणे जेको खन लॻी हुजे त हिकु भेरो मां झूलेलाल जो आशीर्वाद वठां ऐं तव्हां बि वठो। वधीक न वधि हिकु भेरो हथ मथे करे ज़ोरदार आवाज़ में चओ जय झूलेलाल। अरे क़िस्मत वारा आहिनि यार इंदौर वारा, झूलण जी कृपा सां थिया अस्तन वारा न्यारा। कखनि मां ठाहिया धन लख, पोइ करोड़े अरबे, महर रही जे झूलण जी हिन अरबनि मां खरबे। पर पोइ सिंधियुनि महिनत सां अॾाया महल ऐं मायूं। सिंधियुनि जी ख़ुशहालीअ लाइ ज़ोरदार वॼायो तारियूं। साईं सिंधियुनि महिनत कई आहे, अञा महिनत कनि वेठा। हाणे इंदौर वारा ॾिसो नाटक था कनि। मोबाइल जी मार
खबर न चार सब लगा विया आहिनि बुढ़ा जवान ॿार सॼो ॾींहुं मोबाइल लॻो पियो आहे। मूंखे लॻे थो जेकॾहिं भॻवान खे ई दर्शन ॾे तॾहिं को छा थो घुरी हिन मोबाइल ॿियो कुझु घुरंदा ई कोन। अॼु हिकिड़ो ॿार बीठो गणेश भॻवान जे साम्हूं मां सम्झी मोबाइल घुरंदमि मूंखे छा घुरंदमि वरी जे कन लॻाए ॿुधो चई छा साईं गणेश भॻवान खे चए मम्मीअ खे मोबाइल बंदि कर ओ बप्पा चढ़ी नथी पाए मुझे बप्पा चढ़ी नथी पाए सॼी ॾींहुं पई अंदरि पोइ करो घुमा बाबा इहो त साईं अॼुकल्ह तमामु हाणे हिकु वक़्तु हूंदो ॿार जॾहिं रोअंदो हो न त माउ ढोली ॾींदी वॾनि खे ख़बर हूंदी लाल पंहिंजो हिंदोरन में मां झूलाया लाल हिंदोरन में मां झूलाया डोली गाया बसि चवंदी हुई एतिरो ऐं ॿार सुम्ही पवंदो आराम सां निंड अॼुकल्ह ॿार पंहिंजो झूला घर में मां रखाया ॿार झूला घर में मां रखाया भीतर थमाया जिंद छॾाया हाणे साईं जिंद छॾाई ॾिसो मोबाइल ॾिसणो आहे किथां टाइम कढनि असांजे पाड़े में हिकिड़ो झूला घर आहे साईं सभु मायूं उन वटि रखंदियूं ॿारनि खे हिकिड़ी माई खां पुछ मां चयो ॻाल्हि कयो सभई भला हिन वटि ई छो था रखो चई अंकल अहिड़ी माई सुठी आहे हिन झूला घर जी जॾहिं वञूं था ॿार सुम्हिया पिया आहिनि मस्तु अरे पोइ ख़बर पई त बोतल रखजी दारूअ जी जंहिं ॿार जी अखि खुले ॾब चिमचो हिकु छोटो बकला हाणे वॾे हूंदे छोरो हिन दारू पिणु चालू कंदो कोने मां चई पिणस त पंहिंजो कोने ही छोरो किथां सिखियो आहे हुन कहिड़ी कदर सुठी हुनखे मिली आहे झूला घर मां अॼुकल्ह साईं वक़्तु मटिजी अॼु बि जेकॾहिं माई का मोबाइल ॾिसे ऐं हेॾा कंहिं ॿार रुनो त मोबाइल उहो ई हथ में ना बूथ बंदि करी छोरे छो अचो ऐं पोइ बि न निकिरी कोई जे गुस्से में ते मोबाइल में जो ॾिसण ॾे अजाई ॾिनोमांसि परेशानी पई मुंहिंजी प्यास मोबाइल में नओं ज़मानो आयो बात लॻाई व्हाट्सएप फेसबुक फासाए मुंहिंजी प्यास मोबाइल में नओं ज़मानो आयो वाट लॻाई व्हाट्सएप फेसबुक फासायो गिराक चवंदा दुकानदार कोड़ा थी विया आहिनि दुकानदार चवंदा धंधा मोड़ा थी विया आहिनि अरे थींदा न धंधा मोड़ा सॼो ॾींहुं ॾिसंदे गिराक रड़ियूं करे का शइ ॾे ॾींदे ई उन किथां धंधो थींदो ऐं वरी जेकॾहिं घुरो न का शइ हिकु घुरो ॿी ॾींदी विस हिकु दुकान जे घुरे में पाव छुहारा फटाफट 2 मिंटनि में पथरी ऐं बुहारा अरे अम्मा घुरे छा तुंहिंजी छा धंधा कीअं थींदा मोटर हलाइणी या स्कूटर मोबाइल ठोकी ने पंध हलण वारनि खे यार टेकर था ठोकी न पंध खणी सारा उन्हनि खे टेकर था ठोकी न पोड़नि वारा जपन छॾे हिकु राग अपनाए साईं पोड़ा भगवान नालो वठंदा राम सिया राम जय जय राम भगवान हाणे छॾे थो न यार पोड़ा पार करे घुमंदा आहिनि हीअं निहारे जा तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर न लगे कल छड़ी गई अथनि त पोड़नि वारा जपन छॾे हिकु राग अपनायो वाट लॻाई व्हाट्सएप ऐं फेसबुक पासा मायूं बि हाणे चवनि थियूं
इहो ई बेस्ट आहे रंधिणे में भी मोबाइल रोटी में टेस्ट न आहे जरा टक्की जो मुझे घुसे जब थोड़ी बता ऐं भाॼी रोटी वरी अहिड़ी कंदा जेका फटाफट ठही मोबाइल ॾिसणो हिक कुकर में चांवर विझणियूं ॿिए कुकर में दाल फटाफट सीटी विझणी ॿिए भाॼियूं दाल ठाहींदी कोन रोज़ ॾिसूड़ी दाल ऐं चांवर मायूं हाणे चवनि थियूं इहो ई बेस्ट आहे रंधिणे में बि वास्ते या मोबाइल रोटीअ में टेस्ट नाहे ॿार रुंधो झटि हुनखे मोबाइल थमाईंदियूं खोले ॾींदसि गेम खेॾ पुट पंहिंजी दिलि छॾाईंदी ॾिसो साईं ॿार रुए ॾींदसि मोबाइल खोले ॾींदसि गेम खेॾ रुंधो ॿार त झटि माणसि मोबाइल थमाईंदी खोले ॾींदसि गेम खेॾ पुट पंहिंजी दिलि छॾाईंदी अरे नंढड़े हूंदे ई ॿारनि खे पिया चश्मा चाढ़ायो वाट लॻाई वासे में फेसबुक पासायो मुंहिंजी ॻाल्हि मोबाइल में नओं ज़मानो आहे वाट लॻाई वासे में फेसबुक पासायो बॉय फ्रेंड ऐं गर्ल फ्रेंड पिया रिश्ता स्वीट कनि पढ़ंदा हूंदा त विच विच में टिक टिक ट्वीट कनि पिया चैटिंग कनि हिकु छोकिरी जे छोकिरे खे जीअं घर में केरु कोन अचिजांइ छोकिरी कई फटाफट बाइक पहुची उते ॾिसे घर खे तालो लॻो पिया कंहिं फोन छोकिरीअ खे अरे तो त अचिजांइ हिते घर खे तालो लॻो आहे थी चयोमांइ घर में केरु कोन हूंदो मुंहिंजी ॿियनि छोकिरा तो बॉयफ्रेंड ऐं गर्लफ्रेंड क्या रिश्ता स्वीट कनि पढ़ंदा हूंदा त विच विच में टिक टिक ट्वीट कनि हाणे हिते जा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड जॉइन पोड़ियूं मुंहिंजी वेंदा हिकु प्याऊ वधे त पोड़ी वेंदी आहे ईअं मां रही पिया पाणी लॻे उन लॻे पई प्याऊ वधे पोड़ीअ खां घिरम पाणी पाणी ढूंढो ॾेई चई निपुटा कंहिंखे चईंदो कहाणी अरे यार मां पाणी हिन ॻाल्हि हिते आहे त बॉयफ्रेंड ऐं गर्लफ्रेंड का रिश्ता स्वीट कनि पढ़ंदा हूंदा त बि विच विच में टिक टिक ट्वीट कनि अरे ट्रेन में सफ़र करे त ॾिस सभु लॻा पिया आहिनि वरी कननि में तारूं पिया घिट मिट गाना ॻाइनि गर्दा खे ॻाइणो आहे त सुठा गीत ॻायो हाणे सिंधीअ में कहिड़ा सुठा गीत आहिनि सुहिणा रस्ता था सजने मुंहिंजो ठरे पियो मन जोतियूं साहिब जूं अचने मुंहिंजो रस्ता था सजन मुंहिंजो ठरे पियो मन जोतियूं साहिब जूं अचने रखदम जे झूलण ते हाणे पूरी कंदो आहिनि सुठा गीत केॾो आनंद पियो अचे पर छोला गीत में पिया ॻाईंदा ऊंधा सूंधा गीत मैं सांस लेता हूँ तेरी खुशबू आती यानी खुशबू जे कुत्तो पर हम शब्द गाएंगे हाल ट्रेन में सफर करे तो सब लगा पिया आहिनि वरी कननि में दारूं पिया अंत शंत गाना गाइनि वरी झूमंदा ईअं ॼण कंहिं भूत प्रेत बचो आहे ऐं शुरू में तव्हां ॾिसंदो त झूमंदा मां सोचींदो कोई लॻता लॻी आहे छोरी खे छो त झूमे पोइ ख़बर पई मोबाइल जी मुसीबत आहे ईअं झूमंदा ॼण कंहिं भूत प्रेत बचो आयो वाट लॻाई वाट से पे फेसबुक पास आयो मुंहिंजी प्यास मोबाइल में नओं ज़मानो आयो वाट लॻाई वाट से पे फेसबुक पास आयो अरे हूअं त कम जो आहे मोबाइल हूअं त कम जो आहे मोबाइल
पर थे सदुपयोग हिते सॼो ॾींहुं अखियुनि में थिए थो दुरुपयोग पर अजीब मोबाइल लाइ कलाक वक़्तु आहे पर माउ पीउ वटि वेहण लाइ 10 मिंट बि वक़्तु न आहे। पर अजीब मोबाइल लाइ कलाक वक़्तु आहे पर माउ पीउ वटि वेहण लाइ 10 मिंट बि वक़्तु न आहे। रिश्ता नाता ख़तम थी विया। कहिड़ो दौर ई आयो वाट लॻाई वासी ऐं फेसबुक वसायो वाट लॻाई वासी ऐं फेसबुक